लालू रैंक में गोठ पेचुआ के रवासी ज़ाहिर हुसैन पेचुए खानगी बैंक मैनेजर बे अमले खिलाफ एहतजाज कंदे चयो तो खानगी बैंक लालू रैंक वारन 1 साल अॻु खेस बैंक में भर्ती कयो हो पर पगार हर महीने न मिलंदी हुई। हर महीने जॾहिं हू मैनेजर खां पगार जी घुर कंदो हो तो हू नज़रअंदाज करे छॾींदो हो। नेठि हुननि खेसि 10 महीननि खां पोइ बिना कंहिं जवाज़ जे नौकरी तां कढी छॾियो आहे। हुन चयो त बैंक मां कढण खां पोइ हुनखे 10 महीननि जी पगार बि न ॾिनी वई आहे, जंहिं करे संदसि घर में फाकाकशी जहिड़ी सूरत हाल आहे। हुन आला अख़्तियारनि खां घुर कई त खेसि रहियल पगारूं ॾियारे बुख मरण खां बचायो वञे। 10 महीना मां मुसलसल NCB बैंक लालू रैंक में कमु कयो आहे। मां खां 10 महीना कमु वरितो वियो आहे। उन खां बाद में माना मूंखे न कुझु ॾिनो आहे न कुझु वरितो आहे। उन खां बिना जवाब जे हिननि मूंखे कढी छॾियो आहे। मूंखे पुलिस वेरिफिकेशन जो हिननि मूंखे हिकिड़ो लेटर कढी ॾिनो, पंहिंजी पुलिस वेरिफिकेशन बि कराया, मां उहा बि पंहिंजी कराई। उन खां पोइ मूंखे आसरा दिलासा ॾींदा रहंदा हुया। उन खां पोइ मां मैनेजर ॾे वियुमि, सोहेल अहमद सुमेर साहब ॾे मां वियुमि त बाबा मुंहिंजो तदारक कर, मूंखे 10 महीननि जूं पघारूं ॾियारियूं वञनि। उन्हनि चयो छाजो तुंहिंजो 10 महीननि जूं पघारूं छाजो, कुझु बि न थींदी, वञो हलियो हितां निकिरो हितां। बैंक में बि न अचो ॾे असांजे। मां लारकाणे में रीजनल ऑफिस में आसिफ अली चांडे ॾे मां 2-3 चकर पंध कया, पर हुन बि मुंहिंजो तदारक न कयो। हुन बि मूंखे ख़ाली हथ मोटाए छॾियो, न मूंसां ॻाल्हायो न मूंसां मिलियो। मां आला ऑफिसरनि आला उहिदेदारनि खे मां गुज़ारिश थो कयां त मुंहिंजी 10 महीननि जूं पघारूं ॾिनियूं वञनि। मुंहिंजा नंढड़ा बचड़ा आहिनि, न घर में मुंहिंजो कुझु खाइण लाइ न पीअण लाइ। मां मिसकिन माण्हू आहियां सफ़ा। मुंहिंजा 2 नंढड़ा बचड़ा आहिनि, महिरबानी कयो तदारक कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।